टंडे आदम में 8 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक बाद सांगड़ मुंतकिल कयो वियो, जॾहिं त इंतजामिया शहर मुकमिल बंद कराए छॾियो आहे। टंडे आदम में गुज़िरियल ॾींहुं 38 अफ़गानियन समेत ॿियनि जी कयल टेस्टनि जो रिज़ल्ट अची वियो आहे, जंहिंमें टंडो आदम ऐं बेराणीअ जे 8 ॼणनि जूं टेस्टूं पॉज़िटिव आयूं आहिनि, जंहिं बाद इंतजामिया में थरथलो मची वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर एजाज जतोई, डीएसपी मुमताज बुगटी ऐं सिहत खाते जे फोकल पर्सन डॉक्टर सादिक बलोच, रेंजर्स ऐं पुलिस साण करे कोरोना में मुब्तला मरीज़नि खे सांगड़ सिविल अस्पताल जे करंटीना सेंटर मुंतकिल कयो। डिप्टी कमिश्नर सांगड़ इमरानुल हसन ख्वाजा टंडो आदम पहुतो, जिते हुन असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम जी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त समूरे ज़िले अंदर आयल 86 तबलीगियन जूं टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जिन मां 80 ॼणनि जूं रिपोर्टूं अची वयूं आहिनि, जिन मां 69 ॼणनि जूं रिपोर्टूं नेगेटिव आयूं आहिनि ऐं 11 ॼणनि अंदर कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। ज़िले में कोरोना जा केस पॉज़िटिव अचण बाद इंतजामिया जे हुक्मनि ते एसी एजाज जतोई पुलिस अटाला साण करे शहर खे मुकमिल तौर सील कराए छॾियो आहे, जॾहिं त लॉकडाउन में छूट ॾिनल मेडिकल स्टोरनि, भाॼियुनि जे दुकाननि ऐं ॿियनि दुकाननि खे पिणु बंदि करायो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk